बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गे के धोई हिकु देगिड़ी में विझंदासूं, उन सां गॾु विझंदासूं लूणु, दालचीनी, अछो जीरो, लौंग, नंढा फोटा 2 ऐं भिगल धोतल चणनि जी दाल। पोइ ढके हिनखे असां उॿरण लाइ छॾे ॾींदासूं। तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ जॾहिं मुर्गी उॿरी वञे त उहा कढी उन मां असां मुर्गीअ मां हॾा अलॻि कंदासूं ऐं बक़ाया बचियल दाल जो असां पाणी ख़ुशि करे छॾींदासूं। जेका मुर्गी असां हॾनि तां लाइ साफ़ु करे रखी आहे उनखे असां कुटे चूरो कंदासूं। ॾिसो कीअं चूरो कयो आहे। पोइ इहो चूरो थियल मुर्गी असां साॻी दाल में विझंदासूं बॉइल थियल में। उन सां गॾु विझंदासूं कुझु ख़ुश्क मसाला, लूणु, पीठल गरम मसालो, ॻाढ़ा मिर्च ऐं पीठल धाणा ऐं कुझु ख़ुश्क मसाला, सावा मसाला यानी बसरु, सावा धाणा, साओ पुदिनो, सावा मिर्च ऐं तमामु घणी साई थूम। ऐं उन सां गॾु विझंदासूं 2 डब रोटीअ जा कतरा जेके असां भिॼाए पाणीअ में पोइ उहे हिन में शामिलु कंदासूं। चङी तरह हिननि सभिनी खे मिलाए पोइ असां टिकियूं ठाहींदासूं। गोल करे हथ सां दॿाए हेठि टिकियुनि जो शेप ठाहियो आहे। पोइ इन्हनि खे असां हल्के तेल में तए ते तरींदासूं। ॿिनी पासे गोल्डन तरे प्लेट में लाइ रखंदासूं केचप या चटणीअ सां। तमामु ज़ाइकेदार मुर्गीअ जा कबाब थींदा आहिनि। सन्हियूं सन्हियूं तंदूं ॿूटियूं असांखे कबाब में टेस्ट खे वधीक वधाईंदियूं आहिनि ऐं खाइण में तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि मुर्गी जा कबाब।